बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझी सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, इन वक्त अब्बास फार्म ते मौजूद आहियां। अॼु हिकु नई वीडियो सां गॾु ऐं हिकिड़ी नंढड़ी काविश आहे जेका तव्हां दोस्तनि जे साम्हूं रखंदासीं। असां सां गॾु ज़मींदार मोहम्मद खान वसाण पिणु मौजूदु आहे ऐं उन जी कणकुनि में लाबारा हलनि पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादगार साथियो दोस्तों, असां अॼु जंहिं कणक में बीठा आहियूं, तव्हां ॾिसो मुंहिंजे बैक साइड ते पोइ हिते लाबारो हले पियो। त हीअ TD1 जिन्स जेका आहे अर्ली मेच्योर वैरायटी, ऐं तव्हांखे असां पहिरीं ॿुधायो आहे त 120 ॾींहंनि में लहण वारी इहा ई बिना वैरायटी आहे TD1। 17 अक्टूबर 2021 जी पोखी जेका आहे सा अॼु उन में लाबारो पए पियो, यानी त हीअ 17 तारीख़ अची वई आहे फेबरवरी जी। 120 ॾींहं थी विया आहिनि ऐं बिल्कुलु कणकूं जेके तव्हांखे चौधारी ॾेखारियूं कैमरा जी मदद सां, हिन पासे ॾिसो सभु पची चुकियूं आहिनि। ऐं हिननि में जेको आहे सो जेको पंहिंजे ॾेह मां ॾुकार जेको आहे उहा बि हीअ कढंदी ॾिसो तव्हां। बिल्कुलु दाणा जेके आहिनि से हिननि मां जेको आहे सो बिल्कुलु ख़ुश्क थी विया आहिनि ऐं पची चुका आहिनि। ईअं सम्झो त उहे कणकूं जेके 120 ॾींहंनि खे टच कनि पियूं, उहे 95% जेके आहिनि से या 98% पची चुकियूं आहिनि ऐं उन्हनि में लाबारा जेके आहिनि से बिल्कुलु शुरू आहिनि। ऐं उन करे असां आबादगारनि खे इहो चवंदा आहियूं त तव्हां TD1 खे पोखियो। TD1 जेका आहे वैरायटी उहा जल्दी लहे थी, यानी 120 ॾींहंनि में जेका असां लहण वारी वैरायटी इहा आहे। तव्हां अर्ली काटन लॻाइण वारा जेके बि दोस्त आहिनि जेके चाहींदा त असां पंहिंजो फ़सुलु आगाटो कयूं ऐं वण आगाटा लॻायूं, त उनखे TD1 खाइणी पवंदी। ऐं हीअ जेको TD1 आहे, असां ॾेह मां ॾुकार बि TD1 ई ख़तमु करे सघे थी। छो जो हफ़्ते जे अंदरि अंदरि हिन में थ्रेशिंग शुरू थी वेंदी। लाबारा हलनि पिया त यकीननि हफ़्ते जे अंदरि अंदरि जीअं सुकंदो तीली वग़ैरह त हिनखे जेको आहे सो पंहिंजो थ्रेशिंग शुरू कंदासीं ऐं अन जेको आहे सो मार्केट में अची वेंदो। ऐं हीअ चौधारी जेको आहे सो लाबारा शुरू आहिनि ऐं थियनि पिया। सो इन करे दोस्तनि खे इहा असां बार बार गुज़ारिश कंदा आहियूं। ऐं हिन साल रस्ट बि जाम आई आहे TD1 में, पर उनजे बावजूदि असांजे जेका असां उमेदु आहे त TD1 जेका आहे सा वरी बि जेको आहे 50+ जेको आहे सो लहंदी ऐं आबादगार खे मजबूर कंदी त मूंखे वरी ईंदड़ साल बि कायो। सो इहा ॻाल्हि आहे जेका तव्हांखे अॼु शेयर करणी हुई। त नई इंफॉर्मेशन ॾिसूं त असां वटि लाबारा शुरू थी चुका आहिनि असांजे फार्म अब्बास फार्म ते। वॾी महिरबानी आबादगार साथियो।